नाज़रीन, असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं त कराची जे औरंगी टाउन में घर मां धाड़े जी वारदात में मुलविस एसएसपी ॾखण इमरान कुरैशी ऐं डीएसपी उमेर तारिक बजारी खे उहिदे तां हटायो वियो आहे। जांच रिपोर्ट जी सिफ़ारिश ते एसएसपी ॾखण इमरान कुरैशी ऐं डीएसपी उमेर बजारी खे उहिदे तां हटाए सीपीओ में रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त ॻूणे वॾे वज़ीर मुराद अली शाह जे पर्सनल सेक्रेटरी सलीम बजारी जे भाइटे ताज़ो कमीशन पास करे डीएसपी थियल उमेर बजारी के पुलिस हिरासत में वठी छॾियो आहे। याद रहे त जांच रिपोर्ट में कराची के औरंगी टाउन के घर मां करोड़न रुपयन की धाड़े में एसएसपी ॾखण इमरान कुरैशी ऐं डीएसपी उमेर बजारी के मुलविस करार ॾिनो वियो हो। नाज़रीन, एक भेरो ॿीहर ही अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया त कराची के औरंगी टाउन में घर मां धाड़े जी वारदात में मुलविस एसएसपी ॾखण इमरान कुरैशी ऐं डीएसपी उमेर तारिक बजारी के उहिदे तां हटायो वियो आहे। जांच रिपोर्ट की सिफ़ारिश ते एसएसपी ॾखण इमरान कुरैशी ऐं डीएसपी उमेर बजारी के उहिदे तां हटाए सीपीओ में रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त ॻूणे वॾे वज़ीर मुराद अली शाह जे पर्सनल सेक्रेटरी सलीम बजारी जे भाइटे ताज़ो कमीशन पास करे डीएसपी थियल उमेर बजारी के पुलिस हिरासत में वठी छॾियो आहे। याद रहे त जांच रिपोर्ट में कराची के औरंगी टाउन के घर मां करोड़न रुपयन की धाड़े में एसएसपी ॾखण इमरान कुरैशी ऐं डीएसपी उमेर बजारी के मुलविस करार ॾिनो वियो हो।